अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं अॼु ड्रामा सीरियल दो दो जी। ऐं उनखां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दो दो हिन वक़्तु ड्रामा सीरियल दोलाब हले पियो, हिकु तमामु वॾो मेगा सीरियल आहे ऐं अहिड़ो ई ड्रामो मेहराण चैनल ॾिए पियो तमामु ज़बरदस्त। हाणे मेहराण चैनल तमामु सुठे नमूने सां कमु करे पियो। हिकु दफ़ो ॿीहर ड्रामनि में एंट्री कई आहे। उन में कुझु टाइम मां ॾिठो त ड्रामनि जे जेका रुझान हुयो उहो ख़तमु थी चुको हो मेहराण चैनल ते, पर मेहराण चैनल हिन वक़्तु हिकु मेगा सीरियल ॾेई रहियो आहे जंहिंजी कास्टिंग कई वई आहे। हिन जो डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश साहबु आहे ऐं राइटर हसन जावरी साहबु आहे। प्रोग्राम मैनेजर आहिनि मुर्तज़ा मजबूर। ऐं अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मेहराण चैनल हिकु मेगा सीरियल दो दो जे नाले सां ड्रामो ॾेई रहियो आहे जंहिंजी हिन महीने ई रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। रिकॉर्डिंग जेका आहे हैदराबाद ऐं भेटशाह ते कई वेंदी, जंहिंमें तमामु सीनियर अदाकार आहिनि। उनमें कास्टिंग कुझु अदाकारनि जी थी चुकी आहे, कुझु हाणे थिए पई। मुख़्तलिफ़ सोशल मीडिया हलाईंदड़ दोस्त जेके आहिनि हिन ड्रामे खे प्रमोट कनि पिया, हिन जा बैनर ठाहिनि पिया, पोस्टर ठाहिनि पिया ऐं ख़ुदि मेहराण चैनल हिन ते ज़बरदस्त नमूने हिकु पोस्टर जारी कयो आहे ऐं मूं बि कुझु पोस्टर ठाहिया आहिनि, अव्हां ॾिठा हूंदा। ऐं लिस्ट बि जारी कई वई आहे ऐं कुझु जेके एक्टर हिन में सिलेक्ट कया विया आहिनि उन्हनि जा मां अव्हांखे नाला ॿुधाईंदुसि, जंहिंमें असद कुरैशी आहे, आऊं आहियां अलीहसन चढ़, निसार शाह आहे, इसरार लिगारी आहे, रफ़ीक ईसाणी, ज़रीना कीरियो आहे, शम्मा सिंधी, फिरोज़ ख़ान, अहमद अली शेख, नसरीन नाज आहे, लाइबा बलोच, मकसूद शाह, इरफान शेख, अकील कुरैशी, जुल्फ़ी शाह, रुखसार शाह, ख़ालिद गांगरो, आशिक़ अली उन्नड़ ऐं ॿिया एक्टर जेके आहिनि उन्हनि खे सिलेक्ट कयो पियो वञे ऐं अनक़रीब उन्हनि खे सिलेक्ट कयो वेंदो। थी सघे थो लाला रफ़ीक ज़हूर बि हिन ड्रामे में कमु करे, हुनजी बि एंट्री थिए। हिकु तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट जेको आहे मेहराण चैनल जो ऐं उनमें ख़ुदि मंज़ूर दानिश साहबु करेक्टर करे पियो। ऐं अव्हां मंज़ूर दानिश साहब खे त सुञाणींदा हूंदव, छो त मंज़ूर दानिश साहबु लौंग जे करेक्टर में PTV ते वॾो मशहूरु थियो हुयो ऐं उनजी इहा मक़बूलियत जेका हुई तमामु ज़बरदस्त हुई। ऐं उहो ई मंज़ूर दानिश साहबु आहे जंहिं अव्हांखे हारियाणी ऐं ॿिया शांति अहिड़ा खोड़ सारा ड्रामा ॾिना जेके वॾा मक़बूल विया। ऐं वेझड़ाई में अव्हां ॾिठो त हवेली ड्रामो तमामु ज़बरदस्त ॾिनो KTN ते। उनखां पोइ मंज़ूर दानिश साहबु हिकु तमामु वॾो मेगा सीरियल जेको एक्शन सां भरपूर आहे, हिकु तमामु बहितरीनु जेको ड्रामो आहे जंहिंजो नालो रखियो वियो आहे दो दो। ऐं हीउ दो दो ड्रामो जी जेका रिकॉर्डिंग आहे तमामु बहितरीनु लोकेशननि ते थींदी ऐं हीउ ड्रामो हलंदो जनवरी में। जनवरी जीअं 2025 ईंदो, 2025 में तमामु ज़बरदस्त ॿिया बि ड्रामा ईंदा जंहिंमें हीउ दो दो जेको ड्रामो आहे तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो। ऐं हिन वक़्तु अव्हां ॾिसो पिया त हिकु तमामु मक़बूल ड्रामो दोलाब अव्हांखे केॾो पसंदि आहे। अव्हां दोलाब ॾिसंदा हूंदव, उनमें मां बि आहियां, मुंहिंजो करेक्टर अकबर जो करेक्टर आहे ऐं राति वारी क़िस्त में अव्हां मुंहिंजो सीन ॾिठो हूंदो। अकबर ऐं अलाणी जेके आहिनि हीअ गॾु गॾु रहनि था, हिकु तमामु ज़बरदस्त नमूने आहे। अहिड़ी तरह हुन ड्रामे जे तर्ज़ ते हीउ ड्रामो जेको आहे दो दो इहो ठाहियो पियो वञे। हीउ दो दो जी रिकॉर्डिंग जेका आहे तमामु जल्द आहे ऐं हीउ तमामु वॾो मेगा प्रोजेक्ट आहे। अव्हां सिंधियुनि जे लाइ मेहराण चैनल
सिंधियुनि जी दिलि आहे। उन मेहराण चैनल ते ई ही ड्रामो जेको आहे दो हलायो वेंदो ऐं अव्हांखे इंतज़ारु हूंदो तमामु घणो। दोस्त मूंखां कॉल करे मालूम कनि पिया SMS ज़रिए ते ही ड्रामो कॾहिं हलंदो। उन्हनि जे लाइ मां हीअ वीडियो ठाही आहे त हीअ ड्रामो जेको आहे जनवरी में हलंदो, पर हिन जी जेका कास्टिंग आहे उहा हले पई ऐं जल्द हिन जी रिकॉर्डिंग जेका आहे शुरू कई वेंदी। 25-26 खां बाद जेका आहे हिन जी रिकॉर्डिंग थींदी ऐं हिकु तमामु ज़बरदस्त वीडियो खणी ईंदुसि ॿी अव्हां जे लाइ, छो त हिन ड्रामे में मां ख़ुदि पाण कमु कयां पियो ऐं अव्हांखे हिन ड्रामे बारे में तमामु ज़बरदस्त दिलचस्प मालूमात ॾींदुसि। हिन ते पंहिंजे लिसन चॾड़ के ॾींदा इजाज़त। वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।